नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की मुंबई में ख़बर ईंदड़ बॉलीवुड अदाकारा कंगना रनावत मोदी हुकूमत तकरारी ज़रिए कानून वापस वठण जे फैसले ते मायूसी जो इज़हार कयो है। वेझर में कंगना रनावत मोदी हुकूमत तकरारी ज़रिए कानून के वापस वठण वारे फैसले ते राय ॾींदे मायूसी जो इज़हार कयो है। कंगना इंस्टाग्राम स्टोरी ते एक सोशल मीडिया वाइपेदार जी पोस्ट शेयर कई, जंहिंमें मोदी हुकूमत जी तकरारी ज़रिए कानून वापस वठण जे फैसले के साराईंदे चयो हो त साबित स्टेट पावर वाहिद ताकत है जेका अहमियत रखे थी। कंगना इन वाइपेदार जी पोस्ट ते रद्द अमल ॾींदे तकरारी ज़रिए कानून बाबत हुकूमती फैसले के अफ़सोसनाक, शर्मनाक ऐं नाइंसाफ़ी ते बदल करार ॾिनो। हिन चयो त पार्लियामेंट में चूंडियल हुकूमत न बल्कि रस्तनि ते माण्हू कानून ठाहिण शुरू करे छॾीनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।